नंगर साईं हिते असां बीठा आहियूं अशोका जे दौरे जा ॿुध जो ठुल्ह सॾिबो आहे। असां हिकिड़ो लालू रांक में बि ॾिसी आयासीं रखीअ ते वीडियो। हीअ कहिड़ी जॻह ते आहे दोस्तनि खे ॿुधायो ऐं थोरी हिस्ट्री बि ॿुधाईंदा हलो। ही ठुल्ह लंगर ढंढ जे पासे में पखे जे भरिसां असां हिन वक़्तु पखे खां देदड़नि जे ॻोठ खां फिरी आया आहियूं। ऐं महाराजा अशोक जे ज़माने में जेके ॿुध मत जी तबलीग जे लाइ ठुल्ह ठाहिया विया उन्हनि मंझां सिंध में तमामु घणा ठुल्ह मौजूदु आहिनि। कुझु ठुल्ह पंहिंजे आख़िरी पसाहनि में रही चुका आहिनि कि तमामु ख़ूबसूरत ऐं पंहिंजे पूरी हुन सां मौजूदु आहिनि। असांजे ज़िले में ही ॿियो ठुल्ह आहे, ज़िले कंवर शदाद कोट में। हिन ठुल्ह जो तालुक़ु महाराजा अशोक सां आहे। महाराजा अशोक ॿुध मत जी तबलीग जे लाइ पोइ जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते ठुल्ह ठाराया उन्हनि मंझां हिकिड़ो लालूअ जे भरिसां ऐं ॿियो ही देदड़नि जो ॻोठु आहे पखे जे पासे में जिते असीं पाण मौजूदु आहियूं। ही महाराजा अशोक जे दौर जो ठुल्ह आहे ऐं सिंध जी क़दीम तारीख़ ख़ासि तौर ते महाराजा अशोक जो नालो काफ़ी आहे। उहो तमामु वॾो हाकारो बादशाह थी गुज़रिया। हुन सॼे एशिया खंड में ॿुध मत जी तबलीग जे लाइ न रुॻो वफ़द मोकिलिया पर अहिड़े क़िस्म जा ठुल्ह ठाराए ऐं उन्हनि ठुल्हनि ते उन ज़माने में हुन ॿुध मत जा जेके बुनियादी उसूल आहिनि पंजशिला उहे उसूल लिखाया हुआ। ऐं हीअ बाक़ी हीअ त रही चुको आहे, हिन जो बाक़ी ही थोरो हिसो बचियो आहे। ऐं असां ॾिसूं था त हीउ कचो ठुल्ह हिन वक़्तु हिन ॻोठ जे माण्हुनि पंहिंजे मुक़ाम जे सूरत में हिन खे बाक़ी रखियो आहे। अच्छा, इहा बि हिकिड़ी लॻे थो चङी ॻाल्हि आहे त जेकर हिन जे ओसे पासे क़बरूं न हुजनि हा त हीअ ॻोठ वारा माण्हू हिननि खे हिन जे बाक़ी पासनि खे खोटे हिन खे आबाद करे बनियूं करे चुका हुजनि हा। हीअ ठुल्ह सरकार खे सिंध जे आर्कियोलॉजी खाते खे हिन ठुल्ह जी मालिकी करणु खपे ऐं हीअ असांजी क़दीम तारीख़ जो ओञाण आहे। इन ओञाण खे बाक़ी रहणु खपे। अच्छा, हिकिड़ो हुनखे त सवाल पियो त हिन ठाराइण जो सबबु छा हो? हिते महाराजा अशोक जो हिते ठाराइण ॿुध जे नाले सां इन जा सबबु छा हुया? त मां पहिरियों ॿुधाए चुकुसि त हुन इहे ठुल्ह सॼे हिंदुस्तान में ठाराया, सिंध में बि ठाराया ऐं इन्हनि ठुल्हनि ते महाराजा अशोक ॿुध मत जा जेके बुनियादी पंज उसूल जा पंज शिला चइबो आहे जी जी उहे लिखत में मौजूदु हूंदा हुआ। ऐं ठुल्ह तमामु वॾा हूंदा। हाणे त हीअ ॾही चुका आहिनि, इन जो मथियों हिसो ॾही वियो आहे, हीअ बाक़ी हिन जो बुनियादी हिसो बचियो आहे। उहे इन ते उहे लिखत जी शकिल में मौजूदु हूंदा हुआ पंज शिला जा उसूल। ऐं हीअ उन जो ओञाण हूंदो हो ॿुध मत जो, उनजी तबलीग जो, उनजी सुलह आश्ती अमर जे पैगाम जो। अच्छा, सिंध में ॿुध मत जो माना हुयो उन टाइम में मज़हब हिते हुयासीं ॿुध या कहिड़ा कोई शयूं? सिंध में त जेको असांखे फाहियान जो सफ़रनामो मिले थो त चीन खां हिकिड़ो माण्हू जेको ॿुध मत जी तालीम जे लाइ आयो त उन जे मुताबिक़ या ॿियनि शायदि मुताबिक़ भला जेको असांजो महाराजा ॾार खां अॻु जो दौरु आहे राय घराणे जो दौरु, उहो ॿुध मत जो दौरु आहे। ऐं इहे एसी ताईं जो 711 ताईं बि सिंध जो जेको अवामी मज़हब आहे उहो ॿुध मत आहे। सिंध जे 70 सैकड़ो 80 सैकड़ो माण्हुनि जो जेको मज़हब रहियो आहे उहो ॿुध मत रहियो आहे। ॿुध मत जो सिंध में तमामु वॾो असरु रहियो आहे। वॾी डायनेस्टी रही आहे, राय घराणे जी शहनशाहियत रही आहे। या ख़ुदि हुन ज़माने में इहो हाणोको बलूचिस्तान ईरान जे अंदरि अफ़गानिस्तान जे हिलमंद दरिया ताईं सिंधु सल्तनत जूं हदूं हुयूं ऐं इन्हनि हदुनि जे अंदरि ॿुध मत ई उन वक़्त जो सभ खां वॾो मज़हब हो। ठीकु आहे नंगा साईं, वॾी महिरबानी। इहा बि सुठी ॼाण हुई दोस्तो। हीअ ॿुध मत जे हवाले जेका ठुल्ह हुया अहिड़ा ॿिया बि आहिनि। असांखे जिते नज़र ईंदा असां वेंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। तव्हांजी सपोर्ट खपे। थैंक्यू दोस्तो।